अॼु अचो पाण क़ुर पाक मंझां कर्ज़, मदद, सहकार या ॾेती रीति जे बारे में मालूम करियूं त इन ॻाल्हियुनि जे बारे में क़ुर में कहिड़ो हुकुम आहे। क़ुर में ख़ुदा फरमाए थो जॾहिं तव्हां कंहिंखे ख़ासि अरसे लाइ कर्ज़ ॾियो त लिखी वठो, ऐं तव्हां जॾहिं सफ़र में आहियो ऐं लिखण जो को ज़रियो कोन्हे, कागज़ कोन्हे या कलम कोन्हे, त को सग या का शइ ज़मानत तौरु पाण वटि निशानी तौरु रखो, गिरवी रखबी हुई, पर ही लिखत जे बारे में आहे। जेकर लिखत न आहे त का निशानी, का मुंडी आहे, का शइ आहे, उहा ॾिबी आहे, भई शइ आउं तोखे ॾियां थो, ऐं जॾहिं कर्ज़ वापसि थींदो ऐं पोइ तोखे खणंदुसि पंहिंजी शइ। ऐं जेकॾहिं वठुसि, जेके तव्हां कर्ज़ ॾिनो आहे उन जे बारे में ख़ुदा चवे थो त ऐं जेकॾहिं मथसि या कर्ज़ी ते तंगी अची वञे त खेसि उन वक़्त ताईं मोहलत ॾिनी वञे जेसि ताईं हू आसानी सां अदा करे सघे। ऐं जेकॾहिं अव्हां कर्ज़ माफ़ ई करे छॾियो, इहो अव्हां लाइ बहितर आहे। हाणे ख़ुदा हिदायत थो करे कर्ज़ ॾियण वारे खे, हिकिड़ो तव्हां कर्ज़ ॾियो, तव्हां लिखी वठो जीअं सुभाणे पलो न थिए, ऐं जेकॾहिं कलम कागज़ न हुजे त पोइ तव्हां वरी का न का शइ ज़मानत तौरु ॾियो। ऐं टी ॻाल्हि जेका फरमाई क़ुर में ख़ुदा, त कर्ज़ी जे तव्हांखे कर्ज़ खंयो आहे लाज़मी मोहताज आहे तॾहिं हुन तव्हांखे कर्ज़ खंयो, हुन तव्हांखां मदद घुरी आहे, साकार तव्हां कयो आहे हुन सां। ऐं ॾिसो तव्हांजी बि गाॾी हले पई, तव्हांजी बि पूरत पवे थी पई, ऐं हू तंग आहे, ऐं तव्हांखे कर्ज़ नथो ॾेई सघे, त बहितर आहे त तव्हां हुनखे माफ़ु करे छॾियो, बख़्श करे छॾियो, या तव्हांजी बि ख़ैरात थी वई। केॾी अहम ऐं उत्तम ॻाल्हि आहे। अॼु जा जेके क़ाइदा कानून उन्हनि जे हिसाब सां थी सघे थो इहा ॻाल्हि ॾुखी हुजे, माण्हुनि खे सम्झ में न अचे, पर इहा ॻाल्हि केॾी महिल कंहिंसां बि थी सघे थी, जेको ॾिए थो केॾी महिल उन सां बि थी सघे। इहो उहो आहे अमल आहे, इहो उहो गुण आहे जंहिंजे लाइ लतीफ़ साईं चयो आहे त तोजी करे न को बुछनि सां भला आहिनि, चङनि सां चङा आहियूं ईअं तव्हां सभु को, पर तोजी करे न को बुछनि सां भला आहियूं। जेके बुछड़ा जेके माण्हू हुजनि, ॾोहारी माण्हू हुजनि, उन्हनि जी मदद कयो, उन्हनि खे मदद कयो जीअं बसि उहे ॾोहनि वञण आज़ादु थी सघनि। छो त ॾोह माण्हू ख़ुशी सां न कंदो आहे, जॾहिं माण्हू फासंदो आहे, जॾहिं माण्हू मजबूर थींदो आहे, पोइ इहो रस्तो अख़्तियार कंदो आहे। पर जेकर तव्हां उन्हनि माण्हुनि जी मदद कई त उहे माण्हू इहो ॾोह छॾे ॾींदा आहियो। हा बाबा मैं तुम छोड़ा ना। अल्लाह ताला वापार खे हिलाल ऐं रबा ऐं व्याज खे हराम करार ॾिनो आहे। उत्तम खेती, नीच नौकिरी, वधंदड़ वापार, इहो आम असां वटि हिकिड़ो पहाको। हिक ॿिए जो माल नाजाइज़ तरीक़े सां न खाओ, जाइज़ तरीक़े सां त उहे खाइबो, हिक ॿिए खे ॾिबो बि वठिबो बि, पर नाजाइज़ तरीक़े सां हिक ॿिए जो माल न खाओ। विकिरो कंदड़ ऐं ख़रीदार जे राज़ पे सां जेका ॻाल्हि ऐं अघु तइ थिए उहा जाइज़ आहे, छाकाणि इहा तजारत आहे, वापार ऐं धंधो।
लतीफ़ फरमा जे माई वश चरा तो संगार थी लड़ जनी संदी हद कूक न सुने कॾहिं